ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 किस्त में छा थींदो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 214 किस्त में अवां ॾिठो हूंदो त रईस गफ़ार ख़ान फ़ैसिलो करण में ॾाढी देर करे छॾी। आख़िर रईस गफ़ार ख़ान खे कहिड़ा शाहिद ऐं कहिड़ा गवाह मिलंदा जो रईस गफ़ार ख़ान रबनि सां इंसाफ़ कंदो, मज़लूम मीरा खे इंसाफ़ मिलंदो। आख़िर कॾहिं रबनि जे भाउ राणे सां इंसाफ़ थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में चरे अधड़ू गॾह बि रबनि सां सचाई कोन कई, बल्कि रबनि खे इहो चई टारे छॾियो त सबुर कम भलो आहे ऐं तकड़ कम शैतान जो आहे। पर रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं जेकॾहिं अधड़ू आचर गॾह इहो वञी साम्हूं बीही करे अगरि कमाल ख़ान जे ख़िलाफ़ गवाही ॾे त मज़लूम मीरा सां ज़ुल्म करण वारो ॿियो को बि न सिर्फ़ कमीनो कमाल ख़ान आहे त रांदि फिटोड़ी भी थी सघे थी। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे खे फिटोड़ी करण वारो राइटर अञा ताईं वॾा सस्पेंस ॾींदो वञे पियो, पर रबनि जी मीरा ऐं राणे जे गुनहगार कमीने कमाल ख़ान खे लिकाईंदो वरितो आहे। पर कॾहिं न कॾहिं त कमीनो कमाल ख़ान ज़रूरु निर्वार थींदो, कॾहिं न कॾहिं त रबनि जी बंदूक जी गोली कमीने कमाल ख़ान जो सीनो परुण करे छॾी थी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 किस्त में छा थींदो? छा फ़ैसिलो पूरो थींदो या फ़ैसिलो रद्द थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 215 किस्त में भी लॻे थो त रबनि सां इंसाफ़ कोन थींदो। जेकॾहिं इंसाफ़ थिए हा त आचर मतिलब अधड़ू रबनि खे ज़रूर मीरा जे असल मुजरिम जो पतो ॾसे हा। मतलब कमाल ख़ान जे ख़िलाफ़ जेकॾहिं अधड़ू आचर गवाही ॾे हा, अगर मीरा जो भाउ हुजे हा, मीरा जो साथ ॾे हा त रबनि सां गॾु हली करे फ़ैसिले में कमीने कमाल ख़ान जे साम्हूं थी बीहे हा ऐं निर्वार थी करे चवे हा त कमीने कमाल ख़ान ई न सिर्फ़ मीरा खे पर मुंहिंजे मथां भी ज़ुल्म कयो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते पहिरियों दफ़ा विज़िट करे रहिया आहियो त काइंडली असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूर कंदा, छो त सब्सक्राइब करण सां दोस्तों अव्हां जो बैलेंस त घटि कोन थींदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूर बुलंद थींदी। थैंक्स फॉर वॉचिंग असांजी HD TV।